सुहणो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी ज़ात। घर में खाधे जे लाइ कुझु सामान कोन हुयो, पाण घरऊं हिकिड़ी चादर खयूं, छो त घर में उन वक़्तु पैसा मौजूद कोन हा। ओ मुसलमान ज़रा गौर त कर, अली अली त करी थो, सुणे अलीअ सां प्यार त करी थो, पर संदन जे ज़िंदगीअ ॾे बि त निहार त संदन जे ज़िंदगीअ में कहिड़ा कहिड़ा लम्हात आया। अहिड़ा लम्हात बि आया जो वेलो वेलो ॿ टे टे वेला खाइण लाइ बि कुझु कोन हूंदो हो। अञा वधी करे चवां मुसलमान, उहो वक़्तु बि आयो, दरवाज़े ते फ़क़ीर आयो, सए न हयईं त मूंखे करीम रब जे नाले ते कुझु ॾिनो वञे। घरड़े में केरा चो त मुझे महबूब मुस्तफ़ा जी पाक दामन न्याणी अम्मा फातिमत ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा मौजूदा, हसनैन करीमैन जी अम्मड़ मौजूदा। ओ मुझा दोस्त अज़ीज़, जै वक़्त में ॿार दरवाज़े ते फ़क़ीर सवाल कयो आ, अल्लाह जे नाले ते कुझु ॾियो। मुंहिंजी अम्मा पूरे घर में निहारियो, फ़क़ीर खे ॾियण लाइ काई शइ मौजूद कान हुई। अल्लाह जे नेमतुनि जी नाशुक्री करण वारा, हर टाइम ते खुदा खां शिकवा करण वारा, ज़रा मथे निहार, पंहिंजे अॻुवाणनि ॾे निहार, इमामुल अंबिया जे ज़ात मुंहिंजे महबूब जे पाक घरड़े ॾे निहार। मुंहिंजी अम्मा साइण मुंहिंजे मदीने वारे मीर जी लाडली बचड़ी दादुली न्याणी, उन सॼे घर में निहारियो, का शइ मौजूद कोन हुई। फ़क़ीर दरड़े ते बीठो आ, सनायो बीठो आ, सैनायो बीठो आ, अल्लाह जे नाले ते कुझु ॾिनो वञे। मुंहिंजी अम्मा साइण खे पंहिंजे दिलबर बाबा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा उहे अहकामात याद आया, जंहिंमें मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, जॾहिं बि को सवाली अल्लाह जो नालो वठी सवाल करे, उनके कॾहिं बि खाली न मोटाइजो। हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध फ़क़ीर, इहो न ॾिसजां त थुल्हो आहे या सन्हो आहे, इहो न ॾिसजां त मंडो आहे या सॼो आहे, इहो न ॾिसजां, बसि ॾियणो अथई त बिस्मिल्लाह करे तूं ॾेई छॾिजां। महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी सुहिणो दिलबर दस्तगीर फरमाइनि था, पाण मुंहिंजा दोस्त फरमाइनि था त कॾहिं अहिड़े माण्हूअ खे बि ख़ैरु ॾींदा कयो जेको तव्हांजे नज़र में ख़ैर जो लाइक़ु नाहे, बल्कि चवे थो त अल्लाह जे मुसलमान मुसलमान गौर कर, जैसां मथड़ो ढकियो पियो आ, मुंहिंजी अम्मा साइण पंहिंजे मथड़े ते हथड़ो रखंदी आ, अंदरों बि करे उहो कंहिं गुड़खीअ मां कंहिं दरवाज़े जे हिस्से मां ॿाहिरि फ़क़ीर ॾे मोकिले छॾींदी आ, ॿाहिरि ॾेई छॾींदी आ, उछलाए छॾींदी आ। फ़क़ीर त खणी वेंदो रहियो, छो इहो सभु कुझु थियो, अॻिते राज़ ॾिसजां। फ़क़ीर त वेंदो रहियो, मगर मुंहिंजे हसनैन करीमैन जे अमड़ीअ जा लुड़क नथा बीहनि, मथड़े ते हथड़ो लॻो पियो आ। हर हर दिल में ख़्याल थो अचे, ॼाण मुंहिंजो महबूब मुंहिंजो दिलबर बाबो इमामुल अंबिया आयो, मुंहिंजे वारड़नि ते नज़र पइजी वेंदी, मतां मुंहिंजो दिलबर बाबा साईं मुंहिंजो मथड़े खे उघाड़ो ॾिसी करे मुंहिंजो बाबा साईं मतां मोटी वञे, मुंहिंजो बाबा साईं मथां कंधड़ो हेठि करे। हूअं त मुंहिंजो दिलबर बाबा ईंदो आहे, मां डोड़ी वञी मिलंदी हाँ, मुंहिंजो महबूब मुंहिंजे चहिरे ते हिन पेशानीअ जे मथां चुमियूं ॾींदो आहे। ओ मुसलमान, वञण सां पंहिंजे न्याणीअ जे मथड़े ते हथ रखी कॾहिं हिन निर खे चुमड़ी ॾींदो कर त मुंहिंजो मदीने वारो घोट राज़ी थी पवंदई।
सुन्नत अदा कर मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जी न्याणीअ सां प्यार कर छो त हीअ न्याणी उहा अथई बेशक पुट जो भी हक़ आहे पुट सां भी प्यार कर पर तूं असां ही भी पुट जो पुट छा कंदो आहे बाबो घर वेठो आहे पुट बंगले में वेठो आहे मेहमान आयो अदा ॾे ख़बर कंहिंजो आहे ही भी मुंहिंजो बंगलो अथई ही भी मुंहिंजो अथई बाबो घर अञा जहिड़ो जाॻंदो वेठो आहे ही भी मुंहिंजो अथई ही भी मुंहिंजो अथई पर उन न्याणीअ जेके परणंदे शादी कंदे 50 साल या 30 साल गुज़री विया अबे हिकिड़ी बकरी ॾिनी हुई उन बकरीअ जो चौथो नस्ल घर में मौजूद आहे को आयो पुछण लॻो ओ अल्लाह जी बानी इहा बकरी कंहिंजी आहे ओहा न्याणी नेसा हणी चवंदी आहे ओ मुंहिंजी अदी ओ मुंहिंजी सरती सहेली मुंहिंजे अबाणनि मूंखे हिकु बकरी ॾिनी हुई उन जो नस्ल मौजूद आहे इएं कान चवंदी त मुंहिंजी आहे मुंहिंजे मुड़ुस जी आहे ओ मुस्लमान न्याणीअ खे यादि कर न्याणीअ खे ईद बरात ते विसार न मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा राज़ी थी पवंदी मां अर्ज़ पे कयो मुंहिंजी अम्मीड़ी साइण अञा लखड़नि में लुड़क लाड़े इहे तसव्वुरात घर में पचाए रही आहे दरवाज़े ते दस्तख़त आई आहे मुंहिंजी अमड़ी ॿई हथड़ मथड़े ते ॾींदी आहे मतां मुंहिंजो महबूब अची वियो आहे अंदरों आवाज़ ॾींदी आहे केरु जवाब मिलंदो आहे मां महबूब मुस्तफ़ा जो ग़ुलाम हां कीअं अचण थियो आहे ओ मुंहिंजे महबूब जी बचड़ी मुझे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हिकिड़ो तोहफ़ो खणी आयो आहे उहो तोहफ़ो क़बूल पवे दर जे अंदरि उछलाईंदो आहे मुंहिंजी अम्मा साइण खोलींदी आहे त सुहिणे में सुहिणी उन में लोई मौजूद आहे शाल मौजूदा मुझे अमड़ी हसनैन करीमैन जी अमड़ी देर कान कंदी आ पांजा लुड़क उघंदी आ लुड़क उगी आ शालड़ी खणी मथे ते पाए अर्श दे निहारे चवंदी आ त मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख एहसान अञा इएं चई मुंहिंजी अमड़ी बस कंदी आ चंद लम्हा गुज़रिया दरवाज़ो खड़कियो मुझी अमड़ी बाहर आई आ दरड़े ते भी पुछंदी आ केर जवाब मिलंदो ओ मुझी लाडली दरड़ो त खोल मुझी अमड़ी दरड़ो खोली दिया मुझो मदीने जमीर जी जीअं निगाह पवंदी आ मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुरकड़ी लबड़न ते ईंदी आ अखड़न मां लुड़कहल लबड़न ते मुरका ओ मुझी बचड़ी जी मुझा महबूब अज ही अड़ी सुहणी लोई काथा आंदी थई ओ मुसलमान मुझे अमड़ी जे अखड़न में लुड़क लड़ी आया अर्ज कंदी आ मुझा आका महबूबन जो को गुलाम होयो बुधाई अचे त मां आका जो गुलाम हाँ ओ मुझा सुना उहो डई वयो आ मुंह मथड़े ते पाती आ मुझे आका पंहिंजे न्याणीअ जे इन चेहरे ते चुमी डई करे चयो ओ मुझी बचड़ी अज वडी आज़माइश हुई तोखे ख़बर तयो फकीर केर हो ओ मुझा सोना मुझो रब पियो जाने मुझे रब जो सुनो रसूल पियो जाने मुझे मदीने जे मीर फरमायो बचड़ी अज तुझे मथा इम्तिहान होयो अज बेनियाज रब जिब्राइल के फकीर जी सूरत दई दरे मुस्तफा ते मोकलियो ओ मुझी सुहणी बचड़ी अल्लाह जी ज़ात तोखे कामयाब कयो घर में कुछ भी न हुयो मां भी जाना पियो मुझो रब करीम भी जाने पियो उन अल्लाह जे ज़ात पंहिंजे कुदरत खे जान दे तोड़े जिब्राइल के फकीर जे सूरत में मोकलियो तो उन करीम रब जे नाले के मथाहू करे छड़ियो वरी मुझे रब उन जिब्रील के फरमायो ओ जिब्राइल जी रब्बे जलील
मुझे महबूब मुस्तफ़ा जी बचड़ी पंहिंजे मथिड़े जो राह खणी बि मां करीम रब जे नाले ते ॾेई छॾियई। हाणे जन्नत मां उहा शाल खणी वञ जेका कंहिंखे बि न मिली हुजे, मुंहिंजे मुस्तफ़ा जी बचड़ी पाए छॾे। मुसलमान गौर कर, मुझो आका मदीने जो अमीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पंहिंजे ग़ुलामन खां वाक़ुफ़ा, पंहिंजे बचड़न खां वाक़ुफ़ा। त अर्ज़ पे कयम अहिड़ा बि ज़िंदगीअ में ॾींहं अची वेंदा आहिनि घर में खाधे जे लाइ कुझु न हूंदो आहे। अॼु अलीउल मुर्तज़ा सुहिणे जे घर में खाइण लाइ कुझु न हुयो, पंहिंजी चादर खई अथनि, काॾे था वञनि, गल्ला मंडीअ में मार्केट में चादर विकिणी बचड़न जे लाइ कुझु वठण जो इरादो था कनि। जीअं रस्ते में पहुता हिकिड़ो हमराह ॾाचीअ ते चढ़ियो थो अचे। मुसलमान ईमान रुगी पक्को रख, यकीन पक्को रख, छा तुंहिंजा ॾुख मुंहिंजे रब खां ॻुझा आहिनि। ॿुधा दोस्त, दिल में इरादो कंदई राति जो सुभाणे फलाणे रईस ॾे वञा, वञी रोई चवांसि त मुंहिंजो हीणो हाल आहे का अन्न जी बोरी ॾे। न न न न ईअं न कर। छाला वञी छो, छाला वञी छो, अदा तूं बेली थी त ॿियनि जो वठ जो कंजक करीम रब जी जग जो वाली जो। यार सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां, पंहिंजे करीम रब ते यकीन करे त ॾिस, पंहिंजे करीम रब सां प्यार करे त ॾिस, इंशाअल्लाह ताला जंहिं सुहिणे रब ऐं मदीने जे मीर सां प्यार कयो आहे, मुंहिंजे अल्लाह उन्हनि खे दुनिया में बि सुरखरू कयो आहे त क़ब्र क़यामत में बि सुरखरू फरमाईंदो। थोरो सोदड़ो आहे करे ॾिस, थोरी तकलीफ़ ईंदी आहे, थोरी तकलीफ़ ईंदी आहे। हमराह हिकिड़ो रुपयो, अॼु जे दौर जो रुपयो, उन टाइम जो दिरहम चऊं या दीनार चऊं, कमाए आयो, ज़ाल खे ॾिनई, हे रख मां विझी मोटी थो अचां, बाज़ार वञिणो आहे, कुझु ख़रीद करे अचां। हमराह विझण वियो आहे, घरवारी वेठी आहे, अचानक दरवाज़े ते साइन लॻी आहे, अल्लाह जे नाले कुझु ॾियो, 10 दुनिया 70 आख़िरत। अल्लाह जे बानीअ सोचो हे हिकिड़ो दिरहम ॾेई छॾियां। फ़क़ीर चवे थो अल्लाह जे नाले रब बि राज़ी थींदो, 10 दुनिया में मिली वेंदा, 70 आख़िरत में मिली वेंदा। फ़क़ीर खे ॾेई छॾियईं, फ़क़ीर वेंदो रहियो, हमराह बि विझी सिंजी मोटी आयो, मानड़ी खाई बस कयईं, घरवारीअ खे चयईं दीनार ॾे बाज़ार वञा, वेचारी चुप। ॿियो दफ़ो चयईं ओ अब्दुल्लाह जी अम्मा दीनार ॾे बाज़ार वञा, वरी वेचारी चुप। कावड़ में अची करे टियों दफ़ो कंध खे लोॾो ॾिनई, छा थी करी, दीनार ॾे बाज़ार वञा, मथे कंधड़ो करे चयईं ॻाल्हि ॿुधो ओ अब्दुल्लाह जा बाबा, ओ अब्दुल्लाह जा बाबा, दीनार तो वांदो। फ़क़ीर दर ते आयो, सौदो कयईं, 10 दुनिया 70 आख़िरत, अल्लाह जे नाले ते फ़क़ीर खे ॾेई मूं सौदो करे छॾियो। हमराह को तव्हां असां वांगुरु जज़्बाती हो घणो, देर कान कई, वेचारी खे विझंदे मुठीअ में हथ, 2-3 अणम असां तव्हां ईअं कंदा आहियूं न, शल न औरत जी का कमज़ोरी कोताही थिए, नंढड़ी ग़लती बि हथ अचे वई न, ख़ुदा त ख़ैर करे रुगी कंध मथे हीअं कयईं त 10-15 मुकूं हणी कढंदासीं, ऐं असां पाण सॼो ॾींहुं चिॿरे वांगुरु रोड ते पिए था हीअं हणूं, असांखां केरु पुछण वारो ई कोन्हे। ख़ुदा जो ख़ौफ़ कर मुस्लमान, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। इज़त ऐं ग़ैरत जहिड़ी मर्द खे आहे, अहिड़ी अल्लाह औरत खे बि अता फरमाई आहे। बहरहाल मां मौज़ू मीलाद जो ज़रूर ईंदुमि, पर हिकु ॻाल्हियूं अचे वयूं मां करणु थो चाहियां। अज़ीज़ाने मन, हिन 2-3 हमराह मुकूं हणी छॾियूं,
हमरा हलियो वियो ॿाहिरि कावड़ में, जीअं असां कावड़ में टुआल कुल्हे ते रखी वरी होटल ते वञी वेहंदा आहियूं, वहिड़े वा जवान बच्चनि सां धक हणी कावड़ जी पाण होटल ते थो हले। हमरा निकितो, ये वेचारी उते ई वेही रही, ज़मीन ते वेठी आ, हीअं ज़मीन खे पे थी चीचूं हणे, रोए पे थी, पंहिंजे रब खे पे थी मयारूं ॾे, मुंहिंजा मौला मूं ग़लती कहिड़ी कई आ। ओ मुंहिंजा बेनियाज़ रब, नालड़ो तुंहिंजो हुयो, तुंहिंजे नाले जो सौदो कयुमि, मूं कहिड़ी ग़लती कई आ जो अॼु बेॾोहियाणीअ खे हेॾा मोचड़ा खाराया अथई मौला। ईअं पे थी करे अचानक ईअं चीच खे का शइ लॻी, हीअं जो छिके त अॻड़ीअ खे जो छिके त 10 दीनार पिया आहिनि, 10 दीनार पिया आहिनि। उते जो उते खोले ॾिसी करे कॾहिं ख़ुशीअ में वधीक रोवण ईंदो आहे। सॾु कयूं ओ अब्दुल्लाह जा बाबा, ओ अब्दुल्लाह जा बाबा, ॿुधे ई कोन, रड़ियूं कई हेॾे आ, छाते थी मथो खाई। जीअं असां तुंहिंजो तरीक़ो आहे, ज़ाल सां ॻाल्हाईंदासीं जीअं न कंहिं दुश्मन सां ॻाल्हाइणो हुजे। अरे अल्लाह जा बाना, तोखे ज़ाल चवे थी मुंहिंजा घोट ख़ुशि आहीं त ख़ुशि थी थो, पर जे तूं चवीं त मुंहिंजी मूमल तूं ख़ुशि आहीं, मुंहिंजी राणी तूं ख़ुशि आहीं, न तुंहिंजे बात में लिफूं पवंदियूं। ख़ुदा जो ख़ौफ़ कर, ख़ुदा जो ख़ौफ़ कर मुस्लमान। हुन वेचारी अदाहूं कयूं, हमराह आयो, छाते मथो थियणी, चई मथो कान थियणा, अचे ही वठ, अचे ही वठ, नाहक मूंखे कुटियई, मुंहिंजे करीम रब तुंहिंजा रोकड़ा कोन रखिया आहिनि, हिकिड़ो ॾिनो हुई अचे नव ॿिया बि वठ, खण। हमराह 10 ई खयां, ॾाढो लॼी थियो, जीअं न उहो हिते लॼी थियो, ईअं क़यामत जे ॾिहाड़े लॼी थियण खां पाण खे बचा। पंहिंजे बचड़नि सां सुहिणो वर्ता कर, ईअं न थिए त रसूलुल्लाह जी दरबार हुजे ऐं तुंहिंजा बचड़ा तुंहिंजे मथां दाही बीहनि ऐं तोखे कंध हेठि करणो पइजी वञे। उते कंध हेठि करणु ॾाढो महांगो पवंदई। पंहिंजे पाण खे बचा, अहिड़ो बचा, एॾी पंहिंजे बच्चनि खे इज़त ॾे जो रसूलुल्लाह जे दरबार में तुंहिंजे लाइ अर्ज़ु कनि, मुंहिंजा महबूब, हे मुंहिंजो घोट आहे जेको दुनिया में मूंखे ॾाढो ख़ुशि रखंदो हो, मुंहिंजो मदीने वारो बि ख़ुशि थिए, रब बि ख़ुशि थिए, देरि न कर, हुकुम थिए त वठि पंहिंजे फ़क़ीरियाणी खे, ॿई जन्नत में हलिया वञो। हा हा, फ़क़ीर फ़क़ीराणियूं जन्नत में वेंदियूं। क़ुरान पढ़ी ॿुधाई, इन्न अस्हाबल जन्नतिल यौम फी शुग़ुलिन फाकिहून, हुम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे क़ुरान करीम में ॿुधायो आहे, नेक मर्द नेक औरतूं क़यामत जे ॾिहाड़े बि जन्नत जे सोन वारनि सिराणनि खे टेकूं ॾेयो वेठा हूंदा। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां अर्ज़ु पे कयो, हमराह पैसा खणी हलियो वियो। ॿियो ॾींहुं थियो, साॻियो ई फ़क़ीर वरी दर ते, अल्लाह जे नाले 10 दुनिया 70 आख़िरत। माई अंदरों थी चए, फ़क़ीर तूं बि सचो आहीं, मुंहिंजो रब बि सचो आहे, तूं बि सचो आहीं, मुंहिंजो रब बि सचो आहे, ॻाल्हि बि सची थो करी, पर जेके विच वारा न इहे मोचड़ा आहिनि, इहे पत रुलाए था छॾीनि। दोस्तो, थोरो खिलायुमि ऐं ॻाल्हि कम वारी कयमि। मक़सदु छा आहे त मुंहिंजा दोस्त जेॾी महिल अल्लाह जे नाले ते ॾियणु ईंदो आहे, मैं अब्दुल जब्बार मीलाद कयो आहे न, सच पुछो त हक़ीक़त आहे त महबूब जे मीलाद जे लाइ कॾहिं बि कंहिंखे हथु हीअं करे न चवंदो कर त मीलाद में हिसो ॾे, ईअं न कंदो कर। मीलाद जे लाइ ज़रूरी कोन्हे त तूं मौलवी घुराई, मीलाद जे लाइ ज़रूरी कोन्हे त तूं नात खान घुराई, मीलाद जे लाइ इहे शयूं ज़रूरी कोन्हनि। मीलाद जे लाइ ज़रूरी आहे त तुंहिंजो हुज़ूर कल जेका दिलि आहे, इन दिलि में इश्क जो ज़रड़ो हुजे, मुहबत जो ज़रड़ो हुजे, दिलि में अदब हुजे, दिलि में प्यार हुजे। पोइ भले हिकिड़ो ई पाणीअ जो वटो मुंहिंजे मदीने वारे ते दुरूद पढ़ी ॾेई छॾ, ॾिस त कीअं थो मुंहिंजो रब तुंहिंजा ॿेड़ा पार करे।
मीलाद जे लाइ केरु कंहिंखे छो चवे त ॾे न न ओ मुस्लमान महबूब जे मीलाद जे में जेकॾहिं ख़र्च न कंदे त कॾहिं कंदे मज़ो तॾहिं आहे जॾहिं पाण ई अचे सभु कुझु में अब्दुल जब्बार महबूब जो मीलाद थो करी यार मुंहिंजो बि हिसड़ो ॻंढे छॾ मन तुंहिंजे करे मुंहिंजो यार मूंसां बि राज़ी थी पवे उते खोटी कान्हे तूं रुॻी पाण संभाल अर्ज़ पे कयमि दोस्त ॻाल्हि विसरंदी कान अर्ज़ पे कयमि त सुणो अली चादरड़ी खणी निकितो याद आहे न चादरड़ी खणी निकितो आहे गल्ला मंडीअ जे लाइ साम्हूं हिकिड़ो अमराव ॾाचीअ ते चढ़ियो थो अचे हज़रत अलीअ जे भर में अची बीठो बीह करे चवणु लॻो ओ सुहिणा अली ॾाची वठो त ॾियां ॾाची वठ त ॾियां मुंहिंजे सुहिणे अलीअ फरमायो ॾाची त वठां हा मगर मां अलीअ वटि पैसा न आहिनि चई मां ओधर करण लाइ तयारु आहियां मां ओधर करण लाइ तयारु आहियां मुंहिंजे सुहिणे अलीअ फरमायो केतिरो वक़्तु ओधर कंदे चई गैर मुअय्यना मुद्दत जे लाइ जेॾी महिल थियनी तॾहिं ॾेई छॾिजां मुंहिंजे सुहिणे अलीअ चयो ठीकु आहे सौदो सस्तो आहे ॾाढो सवलो आहे ॾाचीअ जा घणा वठंदे चई 100 दिरहम चई क़बूल आहे ॾाची ॾिनई ॾाची ॾियण वारो पाण प्यादल हलियो वियो मुंहिंजो सुहिणो अली उहा ॾाची काहे हाणे अॻिते बाज़ार ॾे वञी रहियो आहे अञा बाज़ार में बि कोन पहुतो वापारी साम्हूं आयो दिलबर अली अॼु ॾाची ॾाढी भलड़ी काही अथई मुंहिंजे सुहिणे अलीअ फरमायो त हा सुहिणी आहे सोना इहा विकिरो कंदे सुहिणे अलीअ चयो त हा विकिरो कंदुमि ओ त उन ईअं कोन चयो त दिलबर अली घणे में ॾींदे उन देर ई कान कई चई सोना ॾाची मूंखे वणी वई आहे जे 160 दिरहन में ॾी त ॾाची मुंहिंजी आहे हाणे ई पैसा वठ मुंहिंजे दिलबर अलीअ देर कान कई पाण फरमायो अचे सौदो थी वियो 160 दिरहम उन शख़्स ॾेई करे उहो ॾाची काए वक़्ते वियो मुंहिंजो अली अञा मार्केट ॾे वञे थो अञा पहुतो ई कोन वरी साॻियो पहिरों मोटी आयो चए सोना अली ॾाची ॾेई छॾियई छा मुंहिंजे सुहिणे अलीअ फरमायो त हा ॾाची ॾेई छॾियमि चए पोइ मुंहिंजा पैसा मुंहिंजे अलीअ चयो त अचे वठि 100 दिरहम उनखे ॾिनई उहो रवानो अॼु मुंहिंजो दिलबर अली जेको चादर खणी निकितो हुयो अॼु खोड़ सारो सामान वठी मुरकंदो मोटियो जीअं जो घरणे में पहुतो मुंहिंजो मदीने जो मीर पंहिंजे दिलबर अलीअ खे ॾिसी अॻई मुरकी रहियो आहे मुंहिंजो मदीने जो साईं मुरकी रहियो आहे मुंहिंजे दिलबर अलीअ ॾे निहारे मुंहिंजे दिलबर अलीअ निहारे चयो सुहिणा अॼु अजीब राज़ आहे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो त हाओ इन जे लाइ त मां मुस्तफ़ा करीम वेठो आहियां सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं मुंहिंजे मदीने जे ताजदार चयो अदा अली जी आका ख़बर अथई त ॾाची ॾियण वारो केरु हो ख़बर अथई त ॾाची ॾियण वारो केरु हो न मुंहिंजा सुहिणा वल्लाहु आलम व रसूलहू ख़ुदा ॼाणे ख़ुदा जो महबूब ॼाणे ख़ुदा ॼाणे ख़ुदा जो महबूब ॼाणे मदीने जे मीर फरमायो अदा अली ॾाची ॾियण वारो जिब्राईल हो ख़रीद करण वारो केरु हो ख़रीद करण वारो मीकाईल हो मुंहिंजे बेनियाज़ रब तुंहिंजे सॼे ग़रीबी हाल जी ख़बर रखंदड़ा अचो त रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायांव मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब 28वें पारे जे अंदर
सूरह तलाक जे अंदर मुझे बेनियाज़ रब फरमायो त जेको भी शख्स मां अल्लाह खां डिॼंदो आहे डप कंदो आहे कंहिंजो हक़ कोन खाईंदो आहे कंहिंजो हक़ कोन तकींदो आहे चोरियूं कोन कंदो आहे धाड़ा कोन हणंदो आहे कंहिंजी दिलि आज़ारी कोन कंदो आहे कंहिंसां नाइंसाफ़ी न कंदो आहे डिॼंदो आहे क़यामत वारे ॾींहं में बीहण खां मां अल्लाह जो ख़ौफ़ उन जे मथां हूंदो आहे मुंहिंजो रब थो फरमाए मख़रजा मां अल्लाह उन जे लाइ दरड़ा वाटूं खोले छॾींदो हां छा कंदो हां वाटूं कीअं खोलींदो हां वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब मुझे बेनियाज़ रब फरमायो अहिड़नि जायुनि तां उनखे रिज़्क़ ॾींदो हां जिते उन जो वहम ऐं गुमान बि कोन हूंदो आहे अज़ीज़ाने मन कीअं ॾींदो आहे तो त इहो सोचो मां 5 सेर सारिन जा कयां रोंबो थो कयां ॿुधाओ न 5 सेरनि मां 100 मण केरु करे रहियो आहे ओ मुझा दोस्त अजीज उन करीम रब जा बानड़ो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तवां सां के हलाल जी रोज़ी कमाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए ओ हारी ओ मज़दूर ओ कुड़मी तू अल्लाह जे महबूब जे पाक ज़ुबान मां निकतल लफ़्ज़न मुताबिक तू खुदा जो नेक बानो आ तू अल्लाह जो दोस्त आ ए अल्लाह जो नेक बानड़ियूं जेके सॼो ॾींहुं वेचारियूं माल जी ख़िदमत कल पर मस्जिद मां जॾहिं अल्लाह अकबर जो आवाज़ अचे सभई कम छॾे वरी मुसल्ले ते वेठियूं आहिनि उहे अल्लाह जाने कबाना जेके फज्र पढ़ी ज़मीन ते मेहनत मज़ूरी जे लाइ निकता जीअं जो मस्जिद मां आवाज़ आयो अल्लाहु अकबर पंहिंजे हाल खे कोन ॾिठऊं पघर में भरिया पिया आहिनि कमरे खे छॾियऊं वुज़ू कयूं जिते बीठा हा उते निहारे काबे ॾे निमाज़ पढ़ियूं उन महिल मुंहिंजो रब चवंदा ओ जिब्राईल जी रबे जलील सभिनी मलाइकनि खे चओ होॾे मुंहिंजे आशिक़ ॾे त निहारियो मुझे महबूब जे गुलाम ॾे त निहारियो सुबुह खां वठी हिन महिल ताईं ग़रीबी हाल में आ मगर उहे सभु ॾुख पंहिंजे जॻह ते जॾहिं मां अल्लाह जो सॾड़ो थियो आहे त सभ खां पहिरीं लबैक चई करे कीअं बीठो आहे त मुंहिंजा दोस्त ओ मज़दूर ओ हारी मौज़ू मुझो मिलाद मुस्तफ़ा है मां ज़रूर उहो ॻाल्हाईंदुमि दोस्त पर मुझे महबूब मुर्शिद सजण साईं जो इहो मशीना छा कयां मुझे महबूब मुर्शिद जा जेके ग़ुलाम आहिनि ग़ुलाम जी बि इहा निशानी आहे ऐं यादि रखी छॾिजां इहो दर्द इहो इश्क इहो अल्लाह जे मख़लूक सां हमदर्दी या मदीने वारे जी सुन्नत आहे तॾहिं अल्लाह जे वलियनि खे प्यार आहे ऐं जेको अल्लाह जे वलियनि जो ग़ुलाम हूंदो उहो बि कोशिशि कंदो त अल्लाह जे मख़लूक जे दर्द के कुछ शेयर कया दिल त चवे थी त अञा बि खोले ॿुधायां अञा बि खोले ॿुधायां अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो पोइ वरी तव्हांखे आलिम सगोरा वेठा आहिनि मुक़रर वेठा आहिनि इल्मी तक़रीर बि घणी ईंदी आहे मुंहिंजे सजण साईं जे फैज़ जी बरकत आहे मुंहिंजे मुर्शिद कामिल जे निगाह जो कमाल आहे चंगा भलन आलमनि जे साम्हूं बीही करे ॻाल्हाइण जे लाइक़ु बणाए छॾियो अथनि जब तक बिके न थे अरे कोई पूछता ही न था मेरे सज्जन साईं ने खरीद कर अज अनमोल कर दिया मुंहिंजा दोस्त मूं इन करे हिकिड़ी मनकबत ठाही हक़ सजण साईं मुर्शिद मुंहिंजा फैज़ ही तुंहिंजो आहे हक़ सजण साईं चो सजण साईं हक़ सजण साईं मुर्शिद मुंहिंजा फैज़ ही तुंहिंजो आहे फैज़ ही तुंहिंजो आहे दिल बर फैज़ ही तुंहिंजो आहे सुहिणा छा मां थी वियो छा आहे हक़ सजण साईं साईं हक़ सजण साईं मुर्शिद मुंहिंजा फैज़ ही तुंहिंजो आहे पहिरियां मुंहिंजी ज़िंदगी छा हुई उहा ख़बर आसारी पहिरियां मुंहिंजी ओ सुहिणा पहिरियां मुंहिंजी ज़िंदगी छा हुई उहा ख़बर आसारी कलब ते आंगुर यार रखी जॾहिं कलब बि थी वियो जारी
ते आंगुर सजण रखी जॾहिं कलब थी वियो जारी हाणे मौलवी कारी माण्हू सॾनि था मौलवी कारी माण्हू सॾनि था फैज़ नाहे त ॿियो छा आहे हको सजण साईं हको सजण साईं मुर्शिद मुंहिंजा फैज़ ही तुंहिंजो आहे फैज़ ही तुंहिंजो आहे दिलबर फैज़ ही तुंहिंजो आहे सुहिणा छा मां थी वियो छा आहे हक सजण साईं मुर्शिद मुंहिंजा फैज़ ही तुंहिंजो आहे। अज़ीज़ाने मन मीलाद मुस्तफ़ा ते ॻाल्हायां छो त कलाक ॾेढ कलाक तव्हांजे लाइ घणो छो त मुंहिंजा दोस्त तव्हांजो क़दुरु आहे तव्हांजो अहसास आहे बस इहे बि मोहबत जूं ॻाल्हियूं हूंदियूं ए लठड़ियूं बठड़ियूं कोन हलंदियूं असां वटि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो छा फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम अल्लाह जे क़ुरान ॾे गौर कर अल्लाह जे सुहिणे कलाम ॾे गौर कर मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे प्यार जी निस्बत ॿुधाई आहे पंहिंजे प्यार जी निस्बत ॿुधाई आहे दुनिया में भी निस्बत प्यारी आहे ॿारड़ा 5 था पिया वञनि पर हिन ॻोठ जो जेको चङो मुड़ुसु आहे उन जो ॿारड़ो बि खेॾे थो पियो कंहिं चयो त हे वली दाद जो पुटु आहे हे करीम दाद जो पुटु आहे हे रईस जो पुटु आहे जॾहिं रईस जो नालो आयो त उन ॿारड़े खे माण्हुनि भाकुर पातो अबा तूं ख़ुशि आहीं ॿारड़ा त ॿिया बि हुया दा ॿारड़ा त ॿिया बि हुया मगर उन्हनि खां कंहिं कोन पुछो रईस जे पुट खे वरी भले हू सुहिणा हू कारड़ो हो पर छो त हुन जी निस्बत रईस सां हुई इन करे उनखे इज़त रईस वारी ॾिनो दुनिया में तोखे निस्बत प्यारी आहे मुंहिंजे रब खे बि पंहिंजे महबूब जी निस्बत ॻाल्हि महबूब जी निस्बत मुझे बेनियाज़ रब कुरान करीम जे अंदर पंहिंजे महबूब मुस्तफ़ा के फरमायो ओ मुझा पुनल मां रब ऐलान करे थो छॾियां वमा कान लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम ओ मुझा महबूब मुस्तफ़ा मां रब के एतिरो त तोसां प्यारा जो मां रब थी ऐलान थो कयां मां अल्लाह जे शान जे इहो लाइक़ ई नाहे छा मुझा रब ओ मुझा महबूब जिथे तूं हुजी उते मां रब कॾहिं बि अज़ाब कोन कंदुसि अल्लाह फरमाए महबूब जिथे तू हूंदे उते अज़ाब गाला उते अज़ाब न हूंदो यानी मुझे महबूब मुस्तफ़ा जी ज़ात जिते हूंदी उते अज़ाब न हूंदो मुझे महबूब मुस्तफ़ा जो ज़ात जिथे हूंदी उते अज़ाब न हूंदो जिथे सीने में महबूब मुस्तफ़ा जो दुरूद हूंदो उते अज़ाब कीअं ईंदो जंहिं अंगणनि ते मुझे महबूब मुस्तफ़ा जो दुरूदो सलाम हूंदो छो त अल्लाह फरमायो मुझा सुहिणा रहमत लिल आलमीन तोखे मां ख़ुदा बनायो आहे ईअं कीअं थो थी सघे त राति बि मुंहिंजी ॾींहुं बि मुंहिंजो जिते राति हूंदी उते ॾींहुं न हूंदो जिते ॾींहुं हूंदो उते राति न हूंदी ओ मुझा सुहिणा रहमत लिल आलमीन बि मां बनाया मूं मां ख़ुदा जो बनायल रहमत बि उते हुजे ऐं वरी अज़ाब बि उते हुजे रब चयो ईअं कोन थींदो ओ दुनिया वारो यादि रखी छॾियो जेकॾहिं मां अल्लाह जे अज़ाब खां बचण था चाहियो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खां मिंट बि परे न थीजो मां तोखां थो पुछां मुंहिंजे रब खे ख़बर न हुई छा
त 1400 साल बाद में ग़ुलाम ईंदा, महबूब त गुंबज़ खज़रा में हूंदो। ओ मुंहिंजा दोस्त, एॾो त जंहिं महबूब खे उम्मत सां प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, पोइ जे टाइम न बचे वरी इंशाअल्लाह यादगीरो कजां। इतां खां अॻिते वरी मरखंडनि में शुरू थींदासीं, इतां खां अॻिते अंब मगसीअ में शुरू थींदासीं। तकरीर जी खोटी न आहे, सीनो सजण सां ईअं भरे छॾियो आहे। इल्म जी खवक मुंहिंजा दोस्त खोटी न आहे, रुगी दुआ कर त इश्क में दम गुज़रे, पंहिंजे पीरीअ जा गीत ॻाईंदे रब दम परवाज़ करे छॾे। अज़ीज़ाने मन, सभु कंहिंजे न्याणियुनि जूं शादियूं थींदियूं आहिनि अदा। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात पंहिंजी पाक दामन न्याणी हसनैन करीमैन जी अमड़ी अम्मा फातिमत ज़हरा के फरमायो, बचड़ी जी मुंहिंजा दिलबर बाबा, अॼु अल्लाह जे रज़ा सां ऐं मां मुस्तफ़ा जे रज़ा सां तुंहिंजो रिश्तो तय करण जो इरादो आहे। ॿुधा त तुंहिंजो छा ख़्याल आहे? तवज्जह कर, रिश्तो कंहिंजो तय थो थिए। अम्मा फातिमत ज़हरा जो कंहिंजो? ॻाल्हि ॻाल्हि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जूं 4 न्याणियूं थई। नंढड़े में नंढड़ी न्याणी फातून जन्नता अम्मा फातिमत ज़हरा। अॼु रिश्तो तय थो थिए। तय केर थो करे? रब करे छॾियो आहे। मदीने वारो ऐलान करे रहियो आहे। ऐं तय बि कीअं थो थिए? घोट काबे वारे जो, कुंवार गुंबज़ खज़रा वारे जी। तय कीअं थो थिए? घोट काबे वारो, कुंवार गुंबज़ खज़रा वारी। अजीब रिश्तो तय थो थिए। बहरहाल जेॾी महिल रिश्ते जी ॻाल्हि मुंहिंजे मदीने जे मीर पंहिंजे न्याणीअ खां पुछी आहे, न पुछनि हा मालिक हा, ॻाल्हि ॻाल्हि मालिक हा। जॾहिं ख़ुदा जो हुकुम हुयो, ख़ुदा जो हुकुम हुयो त उन खां वधीक त ॿी श्योरिटी गारंटी हुई कोन। पर पोइ बि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे न्याणीअ खां पुछी उम्मत खे सबक़ ॾिनो त केतिरो बि पसंदि जो रिश्तो हुजेव, केॾो बि यकीन ऐं पक वारो हुजेव, पर रिश्तो तय करण खां पहिरीं पंहिंजे न्याणीअ खां ज़रूरु पुछिजो। ज़िंदगी उनखे गुज़ारणी आहे, तव्हांखे नाहे गुज़ारणी। मुंहिंजे मदीने जे मीर पंहिंजे न्याणीअ खां पुछो, बचड़ी तुंहिंजो छा ख़्याल आहे? मुर्की थी चवे, मुंहिंजा सुहिणा, जंहिंमें राज़ी रब्बे ज़ुल जलाल आहे, जंहिंमें राज़ी मुंहिंजो मदीने जो लजपाल आहे, त फातिमत ज़हरा बि उन में राज़ी आहे। पर मुंहिंजा सुहिणा, अॼु मुंहिंजो हिकिड़ो शर्त बि आहे। रिश्ते में राज़ी हां, मगर अॼु मुंहिंजो हिकिड़ो ॻाल्हि हिकिड़ो शर्त बि आहे। मुंहिंजे आका मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो ख़ुशि थिया। न्याणी जॾहिं न को शर्त रखे त ख़ुशि थी। अखियूं न फोटार, ॾाढ मुड़सी न ॾेखार, उहो न्याणी आहे। जीअं तूं चवंदे ॿुधायो त अबो जंहिंजे पोयां लाहींदो आहे न्याणी वीचारी हली वेंदी आहे। पर जे उन जी ॻाल्हि ॿुधंदे त ख़ुदा राज़ी थी पवंदी। मुंहिंजे आका मुर्की चयो, बचड़ी अॼु मां मुस्तफ़ा ॾाढो ख़ुशि हां। मुंहिंजा महबूब, छो? मुंहिंजी बचड़ी ज़िंदगीअ में कॾहिं बि को अंगल कोन कयो अथई। अॼु मस त तो पंहिंजा लबड़ा चोरिया आहिनि, इन करे मां मुस्तफ़ा ॾाढो ख़ुशि। अंगल कर त मां मुस्तफ़ा खणा। ओ मुस्लमान गौर कर, हसनैन करीमैन जी बणजण वारी अमड़ी मुंहिंजे मदीने वारे मीर जी नंढड़ी नंढड़ी पाक दामन न्याणी अंगल कहिड़ो थी करे। ओ मुंहिंजा सुहिणा, रिश्तो मुंहिंजो ख़ुदा ऐं महबूब मुस्तफ़ा जे रज़ा सां थियो आहे, पर हक़ महर मां पंहिंजे मर्ज़ीअ ते वठंदसि। छा मुतालबो कहिड़ो थियो? मुसलमान थोड़ा कन खोल। गोठ फैज़ मोहम्मद सोढर वारा अर्ज़ कयईं, मुंहिंजा दिलबर हक़ महर मां पंहिंजे मर्ज़ीअ जो वठंदसि। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो, बचड़ी तोखे ख़बर आहे त अलीअ जो हाल छा आहे? मुर्की चवे थी, सुहिणा
सोहना मां सोहणे अलीअ खां हक़ मार वठण जो नथी चवां। ओ मुंहिंजा सोहणा इहो अंगल मूं पंहिंजे महबूब बाबा सां कयो आहे, उहो मूंखे इहो हक़ मार उन करीम रब खां वठी ॾींदो जंहिं हिन रिश्ते जो हुकुम कयो आहे। अज़ीज़ाने मन अञा मुंहिंजे अमड़ीअ एतिरो चई बस कयो, जिब्राइल पहुची वियो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा सोहणा अॼु करीम रब फरमाए थो त मुंहिंजा दिलबर पंहिंजे बचड़ीअ खे चओ मिड़ई दुनिया जूं ख़ुशियूं अॼु रब तोखे हक़ महर जे एवज़ ॾेई थो छॾे। जॾहिं मुंहिंजे मदीने जे मीर पंहिंजे बचड़ीअ खे या ख़ुशख़बरी ॾिनी, अखियुनि में लुड़क लड़ी आया, सोहणा मुंहिंजी तमन्ना अञा का ॿी आ। वरी जिब्राइल, सोच त सही, सोच त सही, जिते रिश्तो तय थिए डायरेक्ट जिब्राइल पियो न्यापा खणी अची वञे, उनजो मक़ाम छा हूंदो। सोच त सही मुसलमान। जिब्राइल देर कान कई, सोहणा